बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी बोर्ची खाने में खुश आमदीद। अॼु ठाहींदासीं वरी कोफ्ता ठाहींदासीं मच्छी जा। हम कोफ्ते बना रहे हैं फ़िश के। उसमें पहले पानी डालेंगे एक देगची में, उसमें थोड़ी सी लहसुन डालेंगे, थोड़ी सी अजवाइन डालेंगे और थोड़ा सा नमक डालेंगे। फिर फ़िश डाल के फिर ऊपर से हमने थोड़ा सिरका डालना है। असां सुरको विझंदासीं इन में, थूम ऐं जेकर अदरक हुजेव त अदरक विझिजोसि। उन में थोड़ी अजवाइण विझंदासीं ऐं लूणु विझंदासीं। उनखे थोरो 5 मिंटनि में सिर्फ़ु बॉयल कंदासीं। बॉयल करण सां सिर्फ़ु उन्हनि जो हल्को जेको कचोपन आहे सो ॻरी वञे। थधे थियण खां पोइ तव्हां उनखे उन जा कंडा अलॻि कजो। जब ठंडा हो जाए तो उसके जो कांटे हैं वो अलग कीजिएगा। अगर कांटे रह भी जाते हैं तो कोई मसला नहीं, फिर हम जब उसको मैश करेंगे फिर जो बचेंगे वो भी हम निकाल देंगे। ही कंडा जेतिरा तव्हां कढी सघंदो कढिजो, मतिलबु फ़िश सॼी उन मां खलनि मां धार कजो। हीअं असां एतिरो मैश कंदासीं, पर अगरि को कंडो रहिजी बि वञे थो जेॾीमहिल असां फुली हिनखे सभु सॼा कढी छॾींदासीं। उन खां पोइ उन में मैश कंदासीं त जेको हिकु अधु अगरि रहिजी बि वियो त उहो बि असांजो इनशाला निकिरी वेंदो। फ्रिज में मतिलबु मूं थोरी देरि जे लाइ फ्रिज में रखियो हुयो त इन जे करे थोरी उहा फ़िश जेका आहे सा सख़्त थी वई आहे ऐं निकिरण में थोरी ॾुखी थी लॻे। बाक़ी घणी गरम हूंदी त इनशाला तव्हां उनखे आसानी सां कढी वेंदो। त ही खलुनि वग़ैरह खे सभिनी खे तव्हां धार कजो सुठे नमूने सां। जेका मच्छी आहे, अच्छा इन में जेको सुरको विझण सां इन जी स्मेल वग़ैरह ख़तमु थी वेंदी आहे ऐं एतिरा सॉफ्ट ही कोफ्ता थींदा आहिनि जो तव्हांखां हर कोई पुछंदो त ही तव्हां कीअं ठाहिया आहिनि। हिन में बि ॾिसो मां हिनखे जेके कंडा आहिनि से अलॻि कया आहिनि। हिन मां अगरि हिकु अधु रहिजी बि वियो त जेॾीमहिल तव्हां हिनखे मैश कंदो तव्हांजे हथनि खे महसूसु थी वेंदो त को कंडो रहिजी वियो आहे। जब हम इसको जैसे मैश करते हैं, अगर कोई 1-2 कांटा रह भी गया तो वो हाथ में ऐसे मैश करने में हमें महसूस हो जाएगा। तो उसके बाद हम मसालों की बारी आती है। इसमें थोड़ा सा हम नमक, थोड़ा सा काली मिर्च, लाल मिर्च और चाट मसाला, और इसमें थोड़ी से फ़िश मसाला हमने डाला है। ये कढ़ाई गोश्त मसाला है और ये सब मिला के थोड़ा सा इसमें ज़ीरा भी डालेंगे। ये सब मिला के हमने थोड़ा सा कोफ्ता मसाला भी डाला है और इसमें हमने ये देखिए प्याज से सारा पानी निकाल दिया है। बसरनि जो सॼो पाणी कढी छॾिजो। धाणा ऐं सावा मिर्च अगरि तव्हां वटि इन्हनि जी पेस्ट हुजे त उहो विझिजो। इन्हनि खे वरी तव्हां हीअं गोल गोल ठाहिजो। अच्छा जेकर तव्हां ओॾीमहिल जो ओॾीमहिल ठाहियो था त इन में कंहिं बि शइ विझणु यानी बेसण या भुॻड़नि जे पाउडर विझण जी ज़रूरत न आहे। पर अगरि तव्हां इनखे फ्रीज़ सां कयो त पोइ हिन में भुॻड़नि जो पाउडर या वरी बेसण भुॻल बेसण हिन में विझिजो। उन खां पोइ कोफ्ता ठाहे तव्हां साइड ते रखिजो। जेकर तव्हां तरे रखो था त तव्हांजी मर्ज़ी आहे, हल्को थोरो उन्हनि खे तरजो। उन खां पोइ बसरनि जो दाग़ कंदासीं, उन में थूम ऐं अदरक विझंदासीं। उनखे बि मां कुनीअ जो यूज़ कयो आहे ऐं थूम अदरक उन में विझी उन्हनि जो पेस्ट ठाहींदासीं। जेकर तव्हां वटि तव्हां हिते ई हिनखे पेस्ट करे छॾियो त सुठी ॻाल्हि आहे, अगरि न त बाद में मां हिनखे थोरी देरि में हिनखे मां पेस्ट जी शक्ल में ईंदो आहे। हिन में बि असां पंहिंजा मसाला विझंदासीं जीअं लूणु, मिर्च, हेड, धाणा, थोरो कढ़ाई गोश्त मसालो, त इहे विझी इन में विझंदासीं। थोरो इन जो बि ज़ाइको सुठो अचे। इन में थोरो जीरो विझंदासीं। थोरो टमाटनि खे भुञंदासीं जीअं सुठे नमूने सां उहे ॻरी वञनि। उन खां पोइ असां कोफ्ता विझंदासीं। जेके बि कोफ्ता अगरि तव्हां फ्रीज़ कयो त उन्हनि खे हमेशह हल्को तरे रखंदा कयो, न त उहे टुटी वेंदा आहिनि। उन खां पोइ हिन में असां थोरो सो कढ़ाई गोश्त मसालो विधो आहे त जीअं हिन जी ख़ुशबू वग़ैरह सुठी अचे। उन खां पोइ तव्हां हिन में थोरो कोफ्ता मसालो बि विझो। जीअं हिन में तव्हां जेतिरा मसाला विझंदो उन्हनि जो फ्लेवर तमामु सुठो ईंदो आहे न। त छो जो टेट्रा पैक जेके मसाला हूंदा आहिनि उन्हनि में सभिनी में पंहिंजी पंहिंजी ख़ुशबू हूंदी आहे। तव्हां पंहिंजे हिसाब सां बि हिनखे घर जा जेके आम मसाला हूंदा आहिनि उन में विझी सघो था। मां जीअं असांजा ही मच्छी जा कोफ्ता आहिनि जल्दी ॻरी वेंदा इन, छो जो मच्छी असांजी पहिरें ई हूअं बि 10 खां 15 मिंटनि में ठही वेंदी आहे न। इन जे करे मूं पटाटा अलॻि सां बॉयल करणा रखिया आहिनि। ही जॾहिं कोफ्तनि जो सिर्फ़ु हिन में अरूमो ठही वञे, इन खां पोइ मूं हिनखे मसाले खे ग्राइंड करे छॾियो आहे त जीअं हिन जी पेस्ट जेका आहे सा स्मूथ थिए। उन खां पोइ हे पटाटा जेके मूं बॉयल करे रखिया आहिनि से बि हिन में विझंदसि। आलू जो हैं उनको मैंने अलग से बॉयल किया है, फिर इसमें मैंने डाला है वो गले हुए आलू हैं, क्योंकि हमारे बच्चे जो हैं ज़्यादातर आलू पसंद करते हैं, तो इसलिए फिर हमने इसको ग्रीन चिलीज़ के साथ सर्व किया है। तव्हां सावन मिर्चनि सां हिनखे सर्व कजो, ठाहे खाई इंजॉय कयो। अल्लाह हाफ़िज़।